सजणई साणेह सजणई साणेह कंहिं अणासीअ विसरे। सजणई साणेह कंहिं अणासीअ विसरे। हैफ़ तनी खे होए वतन जन विसारियो। इले मदब ॾाह ताईं ॾाहप जे सफ़र में आलमी ओताक़ ते अवां सां मां आहियां आजिज़ रहमतुल्लाह लाशारी। सिरणो ॾींहं ऐं पर ॾींहं जे अंदरि ही आलमी ओताक़ फेसबुक लाइव जे ज़रिए बि अवां कचहरी ॿुधंदा आहियो त साॻे वक़्तु आलमी ओताक़ यूट्यूब चैनल ते बि अवां असां जूं ही सभई तारीख़ी तहक़ीक़ी ॻाल्हियूं समात करे सघंदा आहियो। चाहियोसीं पए त अॼोके हिन आलमी ओताक़ में अवां खे असांजे सरज़मीने सिंध जे हवाले सां कुझु ॼाण ॾिजे। सिंध जे हवाले सां मुख़्तलिफ़ मुअर्रिख़नि तारीख़दाननि तारीख़ जे किताबनि में ऐं इल्हामी किताबनि में जो कुझु बि लिखियलु आहे इन हवाले सां अॼु अव्हां खे तारीख़ी ॼाण ॾियण जी कोशिशि कंदासीं। जी सॼणो, हिकु भेरो आजिज़ रहमतुल्लाह लाशारी तरफ़ां अवां सभिनी खे सिक भरियो सलाम। आलमी ओताक़ जी हिन कुर्ब कचहरी जे ज़रिए अव्हां खे तारीख़ी ॼाण ॾियूं था त सिंध ते सिंध नालो कीअं पियो। जी सॼणो, सरज़मीन सिंध खे सिंध छो थो सॾियो वञे? असां जॾहिं दुनिया जे अज़ीम ख़िते जी सरज़मीन सिंध जी ॻाल्हि कंदासीं त जदीद मुहक़िक़नि ऐं मुअर्रिख़नि जी तहक़ीक़ हिन रीत रहनुमाई करे थी। सॼणो, मुअर्रिख़ लिखनि था त सिंध हज़रत आदम अलैहिस्सलाम जे हम शिकिल पुट हज़रत शीस अलैहिस्सलाम जो ॿियो नालो आहे, जंहिंखे तौरात सीत जे नाले सां सॾियो आहे ऐं रगवेद वर्ण कोठियो आहे। अल्लाह ताला हज़रत आदम अलैहिस्सलाम जे उन्हीअ पुट खे इहा इज़त बख़्शी जो ज़मीन ख़्वा पाणी जिते बि हू रहियो सभु हिन जे नाले सां सिंध कोठजण में आया। ऐं अल्लाह ताला हज़रत आदम अलैहिस्सलाम जे ॿियनि सभिनी पुटनि जे नसलनि खे फ़ना करे हज़रत शीस यानी सिंध अवल जे नसल खे दुनिया जे तख़्ते ते क़ाइमु रखियो जो रोज़े क़यामत ताईं क़ाइमु रहंदो। सॼणो, ॾिठो वञे त सिंध ना कंहिं वेझड़ वारे ज़माने खां रखियलु नाहे, बल्कि तख़लीक़ काइनात ऐं हज़रत आदम अलैहिस्सलाम खां हिन ख़िते ते हज़रत इंसान जे हवाले सां इहो नालो मनसूब आहे। यानी पैदाइश अर्ज़ो समा खां ई इन ते इहो नालो हज़रत इंसान जे हवाले सां पियल आहे। हज़रत सिंध पुट साम खे बाइबल यानी तौरेत शरीफ़ में उबरानी नाले अरफ़क़सद तौर लिखियो वियो आहे त साॻियो नालो वरी किथे अरफ़ख़शद बि लिखियलु आहे। सॼणो, तारीख़ी हक़ीक़तुनि मुताबिक़ आदम सानी हज़रत नूह अलैहिस्सलाम जे तूफ़ान नूह खां पोइ दुनिया जी आबादीअ जी ॿीहर नए सिरे सां शुरूआत थी। उन दौर जे आदम खे आदम सानी चयो वञे थो, जंहिंजो मूरिस आला जद अमजद हज़रत नूह अलैहिस्सलाम आहे, जंहिंखे हिंदी में मुन्नू महराज या मुहान हो चवंदा आहिनि। संदसि तूफ़ान वारो ॿेड़ो सिंध जे पब जबल, हिन वक़्तु उहो जबल खीरथर जे अरमाबिल यानी रसबेले हाणोके बलोचिस्तान ऐं सिंध जे विच में आहे। यानी हज़रत नूह अलैहिस्सलाम जो उहो ॿेड़ो उन पब जबल ते लंगर अंदाज़ थियो जिते हुन हज़रत आदम अलैहिस्सलाम वांगुरु रहाइश अख़्तियार कई,
जिते खेसि हज़रत साम मां ही पुट पैदा थिया। सुहिणो, हज़रत नूह अलैहिस्सलाम जे उन्हनि पुटनि जा नाला सिंध, हिंद, अरब, इरम, लूद, जंहिंखे रूम लिखियो वियो आहे। उनजो शजर नसब बयानु कंदे किताब तारीख़ हज़रत सिंध जो मुसन्नफ़ लिखे थो त हज़रत सिंध जे नाले ऐं नसब ते जॾहिं असां तवजह ऐं गौर फ़िकिर करियूं था त ही जलीलुल क़द्र नाव ऐं इस्मे गिरामी हज़रत आदम अलैहिस्सलाम खां पोइ आदम सानी हज़रत नूह अलैहिस्सलाम जे नसब में बि चिटो नज़र अचे थो। हज़रत नूह अलैहिस्सलाम खे 3 पुट थिया, हिकु साम, ॿियो हाम, टियों याफ़िस। अहिड़ी तरह हज़रत साम खे 5 पुट थिया, हिकु सिंध, ॿियो हिंद, टियों अरब, चौथों इरम, 5 रोम। अॻिते हली हज़रत सिंध यानी अरफक्सद खे 21 पुट थिया। सुहिणो, बयानु कयल तहक़ीक़ मूजिब हज़रत सिंध सानी ॿियो हज़रत नूह अलैहिस्सलाम जो पोटो आहे। ही ज़मानो तूफ़ान नूह खां पोइ आहे। उन दौर में औलाद हज़रत सिंध ऐं हिंद केतिरनि ई पीढ़ियुनि ताईं अहले ईमान रही। इन ॾिस में तारीख़ हज़रत सिंध जे हिन निशानदही खे पढ़ंदा हलूं। उर्दू किताब तारीख़ फ़रिश्ता जे मुसन्निफ़ मुल्ला मुहम्मद क़ासिम जे लिखियल उर्दू ॿोलीअ वारी तहरीर खे पाण सिंधी लफ़्ज़नि में हीअं पढ़ूं था। जीअं त हज़रत नूह अलैहिस्सलाम जन जे पोटनि हिंद ऐं सिंध पंहिंजनि बुज़ुर्गनि खे ख़ुदा जी इबादत ऐं इताअत गुज़ारी कंदे ॿुधो ऐं ॾिठो, उन करे उहे पाण बि उन सिधी राह ते हलंदा रहिया ऐं संदन औलाद बि केतिरनि ई नसलनि ताईं उहा ईमानी पैरवी कंदी रही। सुहिणो, सिंध ते सिंध नालो कीअं पियो, इन हवाले सां मुहक़िक़ अयास भागत लिखे थो त शीस सीत उर्फ़ सैंद जेको बदिलजी हाणे सिंध थी वियो आहे, उन धरतीअ जो नालो आहे जेका हज़रत आदम अलैहिस्सलाम खे जन्नत जे नेमल बदल तौरु बख़्शिश खां पोइ अते तौरु मिली हुई। सिंध नालो निकितल आहे सैंद मां जेको मुख़फ़िफ़ आहे सैंद जो। सींद जी माना आहे मर्कज़ या विच या सीनो। जाग्राफ़ी तौरु इहा हक़ीक़त हुई त सिंध जो क़दीम इलाइक़ो शुरूआती दौर में तुर्की जे कोह अल्पिलस खां वठी सऊदी अरब बर सग़ीर, सेलून, इंडोनेशिया ऐं ऑस्ट्रेलिया ताईं हो। जीअं त उन वक़्त में दुनिया जो मर्कज़ सिंध जे हदुनि में हो ऐं हज़रत आदम अलैहिस्सलाम खे शर्फ़ क़बूलियत बख़्शींदे उहो ख़ितो अता कयो, जंहिंजो अल्लाह ताला मुबहम तौरु नालो ज़ाहिर न कयो, पर हज़रत आदम अलैहिस्सलाम खे उन जी ख़बर हुई, जंहिंजी तस्दीक़ क़ुरान पाक जे सूरतुल बक़रह जे अंदरि तमामु डिघी आयत आहे, जंहिंजो तर्जुमो आहे त ऐं सेखारियईं आदम खे समूरा नाव। हज़रत आदम अलैहिस्सलाम पंहिंजे अवलीन धरती यानी सिंध ते पंहिंजे 3 नंबर पुट ते इहो नालो रखियो जो खेसि अता कयो वियो हो। सुहिणो, मुअर्रिख़ मौलाई शेदाई चवे थो त इस्लामी तारीख़ुनि में लिखियलु आहे त हिंद ऐं सिंध हाम बिन नूह अलैहिस्सलाम जा पुट हुआ, जंहिंजी हिन सरज़मीन ते संदन औलाद समेत घणो वक़्तु हुकूमत रही हुई, तंहिं करे संदन नाले पुठियां ई हिन मुल्क ते सिंध नालो पियो। शेदाई सिंध ते नाले पवण वारे ॾिनल हवाले जे हाशिए ते लिखे थो त हाम बिन नूह अलैहिस्सलाम खे 6 पुट हुआ, हिकु हिंद,
ॿियो सिंध, टियों अफरंज, चोथों हबश, पंजों हुरमुस, छहों बोबा। ॾिठो वञे त सिंध जी तारीख़ एतिरी आगाटरी आहे जेतिरी ख़ुदि इंसान ज़ात जी, छो जो हिन सरज़मीन ते नालो बि अज़ीम इंसाननि जे नाले पुठियां पियल आहे। तारीख़ जा नामवर मुअर्रिख़ ॿुधाइनि था त सिंध ऐं हिंद ॿई भाइर सानीअ आदम जे नाले तौरु सुञापजंदड़ प्यारे पैगम्बर सैयदना नूह अलैहिस्सलाम जा पोटा हुआ। सुहिणो सिंध ते नालो पवण बाबति सिंध जो नामवर मुअर्रिख़ मिर्ज़ा कलीच बेग लिखे थो त सिंध खे इहो नालो सिंध जी नदीअ खां मिलियो जा मंझसि वहे थी ऐं जंहिंखे पहिरियां ई सिंधू नदी सॾींदा हुआ ऐं पोइ मेहराण नालो पियुसि। किन जो चवणु आहे त सिंध ऐं हिंद ॿई भाइर हूंदा हुआ। उहे हाम जा पुट हुआ जो हज़रत नूह अलैहिस्सलाम जो पुट हो। मखतूम अलहाज शफ़ी मोहम्मद उर्फ़ अब्दुल ख़ालिक हाशमी इन सिलसिले में लिखे थो, जंहिं सूरत में सिंध जे वलीअनि ऐं बादशाहनि जो ज़िक्र करणु असांजो अव्वलीन मक़सदु आहे, तंहिं करे सिंध जो वजह तस्मीह बयानु करणु ज़रूरी ॼातुमि। असुल में सिंध ऐं हिंद नाला आहिनि हाम पुट नूह अलैहिस्सलाम जे पुटनि जा, जो उहो हाम नूह अलैहिस्सलाम जो टियों पुट हो। सिंध नाले जे औलाद मां हिकिड़े फ़र्द सहवान नाले अव्वल अची हिन मुल्क में सहवान जे शहर जो बुनियादु विधो। पाण ई संदसि औलाद उते सुकूनत पज़ीर थिया। सिंध ऐं हिंद उन्हनि माण्हुनि जे अचण सबबि मशहूरु थिया। हू वधीक लिखे थो त सिंध में पहिरियों शहर सेविस्तान आहे, जो सहवान नाले हाम बिन हज़रत नूह अलैहिस्सलाम जे पुट अची पहिरियां आबाद कयो। सुहिणो इन हवाले सां जामोट हाजी ख़ान चाचर सिंधी लिखे थो, सरज़मीन सिंध जॾहिं असां इस्तिलाह इस्तेमालु था करियूं त उन मां मक़सदु पूरो जग जहान आहे, जेको हज़रत सिंध अव्वल शीस अलैहिस्सलाम पुट आदम अलैहिस्सलाम जे बाबरकत नाव सां मंसूब हो ऐं आहे। उहा सरज़मीन सिंध ॾाढे आदम जो आस्थानो ऐं जाइ पैदाइश आहे। मौजूदा सिंध में बि प्यारो पाकिस्तान ऐं सॼो अफ़गानिस्तान उर्फ़ आर्यान, अधु हिंदुस्तान ऐं अधु फारस यानी ईरान जा इलाइक़ा बि वादीअ सिंध जे नाव ऐं इस्तिलाह सां सॾजनि था। उन्हनि सभिनी इलाइक़नि जा रहवासी सिंधी ऐं औलाद हज़रत सिंध सराइण जो शरफ़ रखनि था। जेतोणीकि सिंध जूं सरहदूं मौजूदा हालतुनि में कश्मीर खां कराची ताईं महदूद कयल आहिनि, पर तारीख़ी तरह सिंध जे क़दीम सरहदुनि खे जाग्राफ़ी दाननि हमेशह निर्वार करे इहो साबित करण जी कोशिश कई आहे त सिंध दुनिया जहान जो वसी ऐं अज़ीम ख़ितो आहे। साॻी रीत सिंध जो मुअर्रिख़ अयास भागत सिंध ते सिंध नालो पवण जे हवाले सां तारीख़ अल मसूदी जे मुसन्निफ़ अबुल हसन अल मसूदी जो हवालो ॾींदे लिखे थो, दुनिया जे क़दीम तरीन ज़मीन सरज़मीन सिंध आहे, जितां रिणपट झंग ऐं मिड़ोई हैवानात जी इब्तिदा थी आहे। हज़रत आदम अलैहिस्सलाम पंहिंजे अव्वलीन धरती सिंध, जेका ख़ुदावंद तआला जे तरफ़ां खेसि बख़्शिश तौरु अता थी हुई, पंहिंजे 3 नंबर पुट ते नाव रखियो। तौरेत जे 5 बाब जी 3 आयत में लिखियलु आहे त ऐं आदम 130 सालनि जो थियो त हुन जी शिकिल सूरत वारो पुटु पैदा थियो त हुन जो नालो सीत रखियो। हीउ उहो सीत आहे जंहिंखे मुस्लमान शीस या शीश सॾनि था,
जेको सैंद जो बिगड़ियल नालो आहे, ही उन धरती जो नालो आहे जेका हज़रत आदम अलैहिस्सलाम खे जन्नत जे नेमल बदल तौर अता थी। सिंध ऐं सिंधू नदीअ जी अज़मत खे हिन रवायत मां बि परखे सघिजे थो, जंहिं बाबति नकुल आहे त जन्नत मां 4 दरियाह नील, फुरात, जेहून ऐं सेहून निकिरनि था, जिन मां सेहून सिंधू नदी आहे। मथियनि दरियाहनि जे वजूद करे मिस्र, इराक़, मावराउन नहर ऐं सिंध दुनिया में अर्ज़े ममूरा सॾिजनि था। सिलणो सिंध ऐं हिंद ते नालो पवण जे हवाले सां शाहिद अली सूफ़ अबड़ो लिखे थो त याकूत हमवी लिखियो आहे त बोकीर बिन यकतन बिन हाम बिन नूह अलैहिस्सलाम जी औलाद में सिंध ऐं हिंद 2 भाइर हुआ, जन जे नाले सां ही 2 मुल्क मशहूर थिया। नामवर लेखक सरदार अहमद सिंधी पंहिंजी राय में हज़रत आदम अलैहिस्सलाम जे फ़र्ज़ंदनि में हज़रत शीस अलैहिस्सलाम खे हज़रत सिंध चवण बदिरां हज़रत सिंध खे शीस अलैहिस्सलाम जो भाउ चवे थो। जीअं अल्लामा मुफ्ती अब्दुर्रहमान ठटवी जे बयानु कयल रिवायत पिणु हिन ई बयान में अव्हां जे साम्हूं ईंदी, जंहिंमें उन पिणु हिंद ऐं सिंध हज़रत आदम अलैहिस्सलाम जा फ़र्ज़ंद ॼाणाया आहिनि। सिलणो लेखक सरदार अहमद सिंधी लिखे थो त नामवर आलिम अल्लामा जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाह अलैह मूजिब मालूम थिए थो त शीस अलैहिस्सलाम ऐं सिंध 2 पाण में भाइर आहिनि। अल्लामा जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाह अलैह ऐं मखतूम बिलाल रहमतुल्लाह अलैह 2 हम असर हुआ, जॾहिं हिकु नामवर आलिम खां इब्न इसहाक रहमतुल्लाह अलैह जे क़दीम रवायत मिले थी त पोइ 1956 में छपियल किताब आइन ऐं क़दीम सिंध जी ग़लत क़यासी राय मूजिब कीअं किताब हज़रत सिंध में ॼाणी वाणी शीस अलैहिस्सलाम खे सिंध ॼाणायो वियो आहे। सिलणो सिंध मुल्क ते नालो पवण बाबति लतीफ़ साईं जे पाड़ेसरी ऐं इल्मी शख़्सियतुनि खे जनम ॾींदड़ शहर मटियारिन सां ताल्लुक़ रखंदड़ जदीद अदब जो पैरोकार मोहतरम काज़ी मक़सूद अहमद बि हिन तरह एतिराफ़ कयो आहे। हू लिखे थो त इंसान ज़ात जे नसबनामनि जे सामी रवायतुनि मुताबिक़ समूरी इंसान ज़ात आदम जो औलाद आहे। उन बैदि संदसि औलाद मां शीस जो नालो मक़बूल बारगाह एज़दी बणियो, जंहिंखे नबूअत जो ताज पहिरायो वियो ऐं जंहिंमां इंसानी नसल जारी थियो। सिलणो लिखे थो त मुंहिंजो ताल्लुक़ बि लेखकनि जे उन गिरोह सां आहे जेके हज़रत शीस खे सिंध जे नाले सां पुकारजंदड़ पहिरिएं इंसान तौरु सुञाणनि था ऐं सिंध मुल्क ते इहो नालो हज़रत शीस जी निस्बत सां पियल मञीनि था। बाद में साम बिन नूह जे पुट अरफक़सद जो नालो बि सिंध रहियो आहे, जंहिंजे करे बि हिन नाले जो वर्जा हिकु भेरो वरी सॼी दुनिया में आम थियो। सिलणो सिंध ते सिंध नालो पवण जे हवाले सां हिन रीत बि अहवाल मिले थो त सिंध ते सिंधू नदीअ तां नालो पियो आहे। संस्कृत में सिंधू माना समुंड या वॾो दरियाउ आहे। अॻे काबुल नदी, गोमती यानी गोमाल वग़ैरह सिंधू नदीअ जूं भर्ती कंदड़ शाख़ूं हूंदियूं हुयूं, तंहिं करे सिंधू रवाजी नदियुनि खां तमामु घणो वॾी हूंदी हुई ऐं समुंड सां कुल्हो पई हणंदी हुई। उन सबबि आगाटनि आर्यन इहो नालो रखियुसि। अॼु बि सिंधू नदीअ जो पेट देर इस्माइल खां वठी कालाबाग ताईं एॾो वॾो आहे जो का ॿेड़ी विच सीर में हूंदी त न की ओरीअं भर न की परीअं भर खां ॾिसण में ईंदी।
अॻे सिंध खे अंग्रेज़ी ॿोलीअ में सेंध करे लिखियो वेंदो हो, पर 1988 ते सिंध असेंबली पारां पेश कयल हिकु बिल ज़रिए उन खे सिंध कोठियो वियो। जी सॼणो 1928 ईस्वी में इहो बिल पास थियो। सॼणो मुअर्रिख़ लिखनि था त 325 क़ब्ल मसीह में यूनानिन जॾहिं सिकंदर आज़म जी अॻुवाणी में सिंध फ़तेह कई, उन वक़्तु सिंध खे उन्हनि इंडूस जो नालो ॾिनो, जंहिंमां बाद में लफ़्ज़ इंडस जनम वरितो। आगाटे ईरानिन पारां सिंधु दरियाह जे ओभर तरफ़ समूरे इलाइक़े खे हिंद चयो वेंदो हो। जॾहिं 17वीं सदी ते अंग्रेज़ बर्रे सग़ीर में आया त हिन समूरे ॾखिण एशिया खे सिंध जो नालो ॾेई उन खे इंडिया कोठियो। सॼणो पाकिस्तान जे नाले में सीन जो लफ़्ज़ पिणु सिंध मां खंयल आहे। पे अलिफ काफ सीन ते अलिफ नून ही अखर आहिनि, उन्हनि मां सीन जो अखर उहो सरज़मीन सिंध मां खंयल आहे। प्रोफेसर मंघाराम मलकाणी सिंध लफ़्ज़ खे साफ़ तौर दरावड़ी असल करार ॾिए थो ऐं ॿुधाए थो त आर्यन इहो लफ़्ज़ दरावड़नि खां उधारो वरितो हो। हू लिखे थो त बम्बई जे भारत विज्ञानीअ पादरी हेरस जी सनद मूजिबि सिंधु नदीअ खे इहो नालो आर्यन खां आगाटनि रहाकुनि दरावड़नि ॾिनो हो, जंहिंजी ॿोलीअ में सिंध या सिंधु लफ़्ज़ जी माना हुई नदी या दरियाउ। आर्यन हुन अखर खे फेराए सिंध या सिंधु कयो, जंहिं पुठियां समूरो मुल्क जंहिंमां उहा नदी लंघे थी तंहिं ते सिंध देश जो नालो पइजी वियो। यूरोपी लोकनि सिंध लफ़्ज़ जे बुनियाद मुतलिक़ इहा दावा कई त इहो लफ़्ज़ संस्कृत ॿोलीअ जो आहे, जंहिंजो बुनियाद सद ऐं उन जी माना नहर या नदी आहे। एडवर्ड थॉर्नटन सिंध या सिंधु लफ़्ज़ खे संस्कृत बुनियाद जो करार ॾिए थो। हू लिखे थो त मोनियर विलियम्स सिंधु लफ़्ज़ जी माना नहर नदी ऐं सिंध जा माण्हू ॾिना आहिनि। एलेक्जेंडर गंगहाम सिंध लफ़्ज़ जे बुनियाद मुतलिक़ लिखे थो त यूनान वारनि हिन इलाइक़े खे सिंडू ऐं अरबन सद्दू लिखियो आहे, जेके हिन इलाइक़े जे संस्कृती नाले सिंधु ॾांहुं इशारो कनि था। हिन ॿोलीअ में हितां जे रहाकुनि खे सैंधावा या सैंधो चयो वियो आहे ऐं आम मशहूरु उचार बि इहो आहे। सुहिणो एलेक्जेंडर गंगहाम वारी ॻाल्हि खे इनसाइक्लोपीडिया ब्रिटानिका जो मुरतब जेके मुख़्तलिफ़ तरतीब ॾींदड़ आहिनि उन्हनि मुरतबनि में तस्लीम कयो वियो आहे ऐं काको भैरूमल इन इनसाइक्लोपीडिया जे हवाले सां गंगहाम वारी ॻाल्हि वरजाईंदे लिखे थो त संस्कृत में उन खे सैंदो चवंदा हुआ, जंहिंजी माना सिंधु किनारे ते रहंदड़ लोक। ऋग्वेद वारे ज़माने में सिंधु माथर जे क़दीम लोकनि यानी रवासिन खे सैंदो जे नाले सां सॾींदा हुआ, जंहिंजी मुराद हुई सिंधु किनारे या सिंधु माथर में रहंदड़ लोक आर्यन, या हिननि लोकनि सिंधु माथर जे असलोकनि रहाकुनि खे इन्हीअ नाले सैंधु सैदोई सॾियाऊं। हूअं बि त सिंधी व्याकरण जे उसूलनि मूजिबि सिंधु लफ़्ज़ जी सिफ़ती सूरत सैंधोई संधोई थींदी।
इहा सूरत सैंधोई अॻिते हली पहिरीं सिंध ई बणी हूंदी ऐं पोइ सिंधी बणिजी वई ऐं विच वारे सुर औ खे उ सुर में तब्दील कयो वियो। अहिड़ी तरह सिंध ई जा अॻिते हली सिंधी बणिजी वई। जॾहिं बि संस्कृत मां नवं लफ़्ज़नि ठाहिण लाइ कंहिं धातुअ सां अॻियाड़ियूं या पछाड़ियूं ॻंढियूं वेंदियूं हुयूं त उन महिल खे सॾींदा ई हुआ संधी, जो पोइ फिरी सिंधी उचारजण लॻो ऐं अॼु ख़ुदि यूरोपी माहिरनि उन लफ़्ज़ संधी खे हिकु टेक्निकल लफ़्ज़ तौरु अंग्रेज़ी ऐं ॿियनि ॿोलियुनि में इस्तेमालु करणु शुरू कयो आहे। उन लफ़्ज़ में काफ़ी वक़्त अंदरि अलिफ हर्फ़ इल्लत जो हर्फ़ इल्लत में मटिजण खां वॾी ॻाल्हि कान्हे। ख़ुदि असां वटि उन जूं के सूरतूं इन तरीक़े सां बदिलजी चुकियूं आहिनि। हिन लफ़्ज़ जो धातु आहे सुध, सिद्ध, संस्कृत सेंध, विहण, ॻंढिण, गिनण, धक हणण, आबाद थियण, महदूद थियण वग़ैरह, जंहिंमां सिंध, सिंधू, सिधू, सिंध हर्फ़ इल्लत अलिफ सां मौजूदु आहे। त ॿिए पासे संधिण, संद, संदाण, संध वग़ैरह मौजूदु आहिनि। सुहिणो, इन सिलसिले में दीन मोहम्मद कलोड़ो सिंध लफ़्ज़ खे दरावड़ी ॿोलीअ जो आर्याई रूप करार ॾिए थो। हू लिखे थो त मुंहिंजे अभ्यास ऐं सम्झ मूजिबि सिंधू सिंध लफ़्ज़ जो बुनियाद संस्कृत जो लफ़्ज़ नद आहे, जंहिंजी माना आहे तरफ़, ऐं सीन उन जी अॻियाड़ी प्रोफिक्स आहे। नद जे अॻियां सीन ऐं पुठियां वाह इज़ाफ़ी सूरतुनि मिलाइण सां लफ़्ज़ ठहियो सिंधू, जंहिंजी माना निकिरे थी साम्हूं वारो दरियाउ। जॾहिं क़दीम आर्या दरियाह ॾेई सिंध में घिड़िया हुआ, तॾहिं हुननि दरियाह जे ॿिन्ही किनारनि ते आबाद दरावड़नि लोकनि खे सिंधी ऐं संदन मुल्क खे सिंध सॾियो। छाकाणि त दरावड़नि जो ई मुल्क हिननि आर्यनि खे साम्हूं वारे तरफ़ खां थी नज़र आयो। अहिड़ी रीति ही दरियाह मुंहिंजी नज़र में क़दीम आर्यनि जी आमद खां पोइ सिंधू जे नाले सां मशहूरु थियो। एडविन ब्रायंट ऐं एडविन फ्रांसिस ब्रायंट सिंध लफ़्ज़ खे जदीद दरावड़ी न बल्कि क़दीम दरावड़ी ज़ुबान जो लफ़्ज़ करार ॾिनो आहे। हिंदुस्तान जे कर्नाटक रियासत जे दरावड़ी कबीलनि जे क्लासिकी मौसीक़ी में हिकु राग जो नालो सिंध भैरवी आहे, जेको असावरी ठाठ सुर सां तअल्लुक़ रखे थो। दरावड़ी ॿोली तामुल जे ॻाल्हाईंदड़नि में हिकु तिबी इलाज जो साइंसी तरीक़ो सिंधा जे नाले सां मुरवज आहे। उन जा ख़ालिक़ क़दीम दरावड़, क़दीम सिंधियुनि जा अबा ॾाॾा हुआ ऐं इहो तरीक़ो सिंध धरतीअ ते ॼमियो ऐं उरूज ते पहुतो। आर्यनि खां पोइ हिंदुस्तान जा दरावड़ कबीला ॾोराहे इलाइक़नि में रहण जे बावजूदु पंहिंजे असल मातृभूमीअ जी सिक खे साह में हंडाइण लाइ उन तरीक़े ते सिंध नालो रखियाऊं। सुहिणो, अॼु असां अव्हांखे सरज़मीन सिंध खे सिंध छो थो सॾियो वञे, सिंध ते सिंध नालो कीअं पियो, इन सिलसिले जी ॼाण ॾिनी। ही ॼाण अव्हांखे कीअं लॻी, पंहिंजे मोहबत भरे मैसेज, कुर्ब भरे कमेंट ऐं रहनुमाई वारे राय सां
ज़रूरु पंहिंजी राय खां आगाह कंदा। अहिड़ी तरह सरज़मीन सिंध सां लाॻापियल खोड़ सारियूं नयूं शयूं तारीख़ी ऐं तहक़ीक़ी हवाले सां अव्हां जे समाअतुनि ताईं पहुचाइण जी कोशिश कंदुसि। इन्हीअ ते आलमी ओताक जे पंहिंजे मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह लाशारी खे ॾींदा इजाज़त। वरी कंहिं नए मौज़ूअ सां पाण गॾिबासीं इन ई इंटरनेट जी दुनिया में, आलमी ओताक में। जाॾे पेर ताॾे ख़ैर, अल्लाह वाही। सिंध सलामत, सात सलामत।